सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 7 सिंप्लीफिकेशन मश्क 5.1 सवाल 8 एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन 8 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असां अटकलूं सिखी वरितियूंसीं, गुल सिखी वरितासीं, हरफतूं सिखी वरितियूंसीं ऐं हिकु ॿ सुवाल करे बि ॾिठासीं। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां मश्क कयूं। ॿारो रियाज़ी ऐं मश्क इहे तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ नथा ज़हन में आणनि। रियाज़ीअ मां लफ़्ज़ निकितो आहे रियाज़ या रियाज़ मां रियाज़ी। सो उन जो मतिलबु त रियाज़ करणु यानी उन शइ खे मुसलसल करणु, जीअं उहा शइ पकी थी वञे। मश्क करणु त साई ॻाल्हि आहे, यानी हर शइ खे वरी 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 उहो करणु, उनखे असां मश्क करणु चवंदा आहियूं। सो रियाज़ी ऐं मश्क असांजे नॉलेज खे, असांजे गुर खे, असांजे हुनर खे पको कंदा आहिनि। सो अचो त मश्क कयूं। ॿारो हिन सबक में असां एक्सरसाइज 5.1 जो क्वेश्चन 8 कंदासीं। असांखे ही एक्सप्रेशन ॾिनल आहे जंहिंखे सिंप्लीफाई करणो आहे, यानी सादी सूरत में आणणो आहे। हिन एक्सप्रेशन में 5 मेंबर्स आहिनि ऐं उहे सभई मिक्स्ड फ्रैक्शंस आहिनि। असांखे ख़बर आहे त मिक्स्ड फ्रैक्शंस खे सभिनी खां पहिरीं असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में तब्दील करणो हूंदो आहे। सो अचो त असां हिननि सभिनी खे इम्प्रॉपर फ्रैक्शन में तब्दील कयूं। हीअ तव्हां ॾिसो त मूं जेको आहे इम्प्रॉपर फ्रैक्शंस में तब्दील कयो आहे। मूं मुख़्तलिफ़ रंग लॻाया आहिनि जीअं तव्हां हुनखे गौर करे ऐं सम्झी सघो। मां तव्हांखे 2 सेकंड ॾियां थो जीअं तव्हां हिन ते गौर करे सघो। हाणे असां हलूं था अॻिए मरहले ते, यानी नेक्स्ट स्टेप ते। नेक्स्ट स्टेप ते असां इक्वल जो निशान लॻायो, जेको असांजो ज़रूरी आहे, ऐं हिननि फ्रैक्शंस जी जाइ ते असां इम्प्रॉपर फ्रैक्शंस जेको आहे उहो लिखी छॾिया, जेके असांखे हिते लिखियल आहिनि। हाणे अॻियां असांखे जेको आहे सॉल्व करणो आहे नंढी ॾिंगीअ जे अंदरि जेको आहे हिसो, यानी हीउ हिसो असांखे सॉल्व करणो आहे, इनखे असांखे सिंप्लीफाई करणो आहे। हिते असां वटि 2 अणपूर आहिनि ऐं इन अणपूर जी कट आहे। अणपूर जी कट असांखे ख़बर आहे त कीअं थींदी आहे। सो असां ॿिया सभु शयूं जीअं जो तीअं हेठि खणी ईंदासीं, हिन पासे भई हिन पासे। मूं ॾिंगियुनि जो ख़्यालु कयो आहे त ॾिंगियूं मूं कोन विसारियूं आहिनि, ऐं हिते जेको आहे मूं सभिनी खां पहिरीं 3 ऐं 5 जी LCM कढी, जेका 15 निकिती। उन खां पोइ 15 खे वंडियुमि 5 सां, जवाबु आयो 3 ऐं 52 ज़रबिया 3 थी वियो। माइनस आयो, उन खां पोइ जेको आहे वरी वंड कयमि, हिते आयो 5 ऐं 16 जा 16 हिते अची विया। सो हीउ मुंहिंजो जेको आहे सेकेंड स्टेप में थियो, जेको हिकिड़ो अणपूर जी कट आहे, ऐं इहा सादी सूरत में आणण सां डायरेक्ट हिन जो तालुक़ु न आहे। हिन खे मां अलॻि बि करे सघां पियो, ऐं मां तव्हांखे ॾेखारींदुसि त अलॻि करण सां छा थींदो। उन खां पोइ मूं जॾहिं ज़रब कई त 52/3 अची वियो 156 ऐं 5/16 अची वियो 80, यानी 156 - 80/15 अची वियो ब्रैकेट में अंदरि हिन जी जाइ ते, ऐं ॿिया शयूं मूं जीअं जो तीअं हेठि लाहे छॾियूं। हाणे ही मूं वटि एक्सप्रेशंस आहे, हिनखे अञा वधीक सादो करणो आहे। अॻिए स्टेप में मूं छा कयो, जो 156 मां 80 कट कया त 76 बचा, 76/15 बचा, ऐं ही मूं वटि एक्सप्रेशन अची वियो। हाणे मूं वटि हिन ॾिंगीअ खे छॾाइणो आहे, छो त हिन में अंदरि मूं वटि ख़ाली हिकिड़ो सादो मुल आहे। सो इनखे छॾाइण लाइ छा कबो, ॾिसबो त ॿाहिरां छा आहे, हिन जे ॿाहिरां ॿी ॾिंगी आहे, यानी कुझु बि कोन्हे। उनजे करे उसूल थो चवे त असां हिन ॾिंगीअ खे ड्राहे सघूं था, मिटाए सघूं था, जेकॾहिं ॾिंगीअ जे ॿाहिरां कुझु बि कोन्हे। सो उहा ॾिंगी मूं ख़तमु करे छॾी। हाणे मूं वटि ही बचियो। हाणे मूंखे छा करिणो आहे, हाणे मूंखे जेको आहे हिन ॾिंगीअ खे छॾाइणो आहे। इन ॾिंगीअ में मूं वटि छा आहे, इन ॾिंगीअ में मूं वटि आहे वंड, ऐं मूंखे ख़बर आहे त वंड खे ज़रब में मटाए वंडींदड़ जो रेसिप्रोकल रखिबो आहे, ऐं उन खां पोइ उनखे छॾाइबो आहे, त असांखे आसानी थींदी आहे। तो अॻे मरहले में मां ईअं ई कंदुसि। मूं ॿियूं सभु शयूं हेठि लाथियूं, हिते वंड जी जाइ ते ज़रब जो निशान लॻायुमि, ऐं 11/3 खे 3/11 मुंहिंजो रेसिप्रोकल करे छॾियमि, ऐं -6/5 कोन विसारियुमि, ऐं ॾिंगी बंदि करण बि कोन विसारियुमि। हाणे मूंखे हिन ॾिंगीअ खे सॉल्व करणो आहे, जेको एतिरो मुश्किल न आहे। ही 2 अणपूरनि जी ज़रब आहे। हिन अणपूर जी ज़रब मां मूं वटि आयो 76/55। उहो कीअं आयो उहो तव्हां पाण सम्झी सघो था। हिते मूं खोड़ लॻो 1 × 3 ऐं 5 × 15,
76 76 अची वियो आहे मूं वटि ऐं हिते 5 ऐं 11 जी ज़रूरत थी वई 55 थी विया 76 भाङे 55 थी विया ही मूं वटि एक्सप्रेशन अची वियो हाणे अॻे मरहले में मूंखे हिन ॾिंगे खां निजात हासिल करणी आहे हिन ॾिंगे जे ॿाहिरां प्लस जो निशान आहे सो जॾहिं प्लस जो निशान हूंदो आहे ॾिंगे जे ॿाहिरां त असांखे कुझु बि न करणो हूंदो आहे असां ॾिंगे खे ड्राहे सघूं था सो मूं ॾिंगी ड्राहे छॾी हाणे मूं वटि छा अची वियो हाणे मूं वटि सादी सादी हिकिड़ी अणपूरनि जी जोड़ ऐं घटि अची वई उनखे जेको आहे सादे नमूने सां कयूं था सभिनी खां पहिरीं मूंखे जेको आहे एलसीएम कढणो पवंदो नंढी आं बनिस्पत मूंखे ख़बर आहे त 2 55 ऐं 5 जी 110 थींदी ॿारो यादि कयो त मूं तव्हांखे एलसीएम कढण जो तकिड़ो तरीक़ो सेखारियो हो मूं ॾिठो त टे जेके अदद आहिनि ने 5 जो खोड़ो 55 लॻे थो 55 ते लॻे थो उनजे करे 5 त कोन कंसिडर ई कोन थींदो उनखे असां छॾे ॾिनो उन खां पोइ ॾिठोसीं त ॿिनि जो खोड़ो 55 ते कोन थो लॻे उनजे करे 55 खे ॿिनि सां ज़रब कयमि 110 अची वियो इहो मुंहिंजी एलसीएम ठही वई इहो जेको आहे उहो सवलो तरीक़ो आहे एलसीएम कढण जो बजाए हुनजे जो मां मुंहिंजा फ्रैक्शंस कढां हाणे जेको आहे असां साॻे तरीक़े सां कयो 110 खे ॿिनि सां वंड करे उहो लिखियोसीं ऐं हिते जेको असांजो अंश हो उन खे ईअं लिखी छॾियोसीं जीअं हो तीअं उन ॿिन्ही जी ज़रब कईसीं अहिड़ी तरह हिते बि असां 76 जो 76 लिखियो 110 खे 55 सां वंडियोसीं त 2 आयो जवाबु उन सां ज़रब करणी आहे हिते असां निशानी अची त कहिड़ी आहे हिते माइनस आहे हिते माइनस लॻायोसीं 6 मल्टीप्लाई बाय 22 इहो असांजो अची वियो हाणे अॻियां स्टेप में जेको आहे मूं ज़रबूं कयूं ही टे ज़रबूं कयुमि त 7 मल्टीप्लाई बाय 55 मूं वटि आयो 385 76 मल्टीप्लाई बाय 2 152 ऐं 6 मल्टीप्लाई बाय 22 आयो 132 निशानियूं मूं ॾिसियूं त साॻियूं लॻायूं प्लस ऐं माइनस हिननि खे जोड़ करे इन मां 132 कट कयमि 405 आयो ऐं 110 रहिजी विया अचो थोरो बड़ा जोड़ बि ॾिसी वठंदो कीअं कयोसीं पहिरीं 385 ऐं 152 खे मां जोड़ कयो 5 2 7 8 5 13 हिकु मथे 3 हिकु 4 ऐं हिकु 5 हिते अची वियो हाणे मां कट कंदुसि हिन मां 132 हाणे मूं 560 मां 132 कट कया 7 मां 2 विया 5 3 मां 3 वई ॿुड़ी 5 मां हिकु वियो 4 सो मूं वटि 405 डिवाइडेड बाय 110 आयो हाणे अचो त हिनखे असां थोरो वधीक सिंप्लीफाई करे ॾिसूं छो त मां ॾिसां थो त हिते 5 आहे हिते 5 आहे ऐं हिते ॿुड़ी आहे उनजे करे हिननि ॿिन्ही ते 5 जो खोड़ो लॻंदो अचो त 5 जो खोड़ो हणी ॾिसूं पहिरीं 8 5 40 1 5 50 ऐं हिते थींदो मूं वटि 2 5 10 ऐं 2 5 10 22 सो मूं वटि जवाबु आयो 81 भाङे 22 यानी 81/22 इन खे जेकॾहिं मां मिक्स्ड फ्रैक्शन में लिखंदुसि त 3 सॼा 15 भाङे 22 इहो मुंहिंजो जवाबु थींदो ॿारो तव्हां ॾिठो त मूं हिन एक्सप्रेशन्स खां वठी ऐं हिन एक्सप्रेशन में या जेको नंढे ॾिंगे में अंदरि एक्सप्रेशन हो उनखे छॾाइण में या सादो करण में 1 2 ऐं 3 स्टेप लॻाया जेकॾहिं मां हिन एक्सप्रेशन्स खे अलॻि कयां त मां ही 2 स्टेप जेको आहे उहो बचाए सघां पोइ कीअं ॾिसो मां जेकॾहिं 52/5 माइनस 16/3 खे हिन एक्सप्रेशन्स खे अलॻि कयां हाशिया में त मूंखे जेको आहे उहो 76/15 अची वञे हा ऐं मां डायरेक्ट उहो लिखी छॾियां मूंखे हिननि सभिनी खे वरजाइण जी ज़रूरत न पए हा हालांकि हिते त साॻा स्टेप थिया पर मूंखे वरजाइण जी ज़रूरत न पए हा ऐं ग़लतीअ जो इम्कान घटि थी वञे हा ऐं घटि लिखणो पए हा ज़ाहिर आहे तो वरी मुंहिंजो तव्हांखे इहो मशवरो आहे त हमेशह जेके एक्सप्रेशन्स आहिनि उन्हनि खे अलॻि हल करे उन खां पोइ जेको आहे उहो तव्हां सब्सटीट्यूट कयो या लिखो पंहिंजे मिलियल एक्सप्रेशन में त ग़लतीअ जो इम्कान घटि थींदो ऐं लिखण में सवलाई थींदी ॿारो असां अञा प्रैक्टिस ॿिए सबक में बि जारी रखंदासीं हाणे नाना खे इजाज़त ॾियो ख़ुदा हाफ़िज़